वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। के इलेक्ट्रिक पारां बिजली जे बिलनि ऐं ॿियनि शिकायतुनि जे अज़ाले लाइ मेमण ॻोठ में हिकु रोज़ा मेगा कैंप क़ाइमु कई वई, जिथे के इलेक्ट्रिक जे आला ऑफिसरनि, क्लस्टर हेड मुज़म्मिल इलाही, GM वाजिद मेमण, GM इमरान शेख, सोहेल मुमताज़ ऐं ॿियनि शिकायतूं वसूल कयूं। मेगा कैंप ते शहरनि वाद बिलनि समेत ऐं ॿियनि शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। हिकु ई ॾींहं में 500 खां वधीक शिकायतूं सां भरियल दरख़्वास्तूं मौसूल कयूं। जंहिं इलेक्ट्रिक एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर सोहेल मुमताज़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जी कैंप लॻाइण जो मक़सदु शहरनि जे मिलंदड़ शिकायतुनि खे बर वक़्तु अज़ालो करे सघिजे, जंहिं लाइ के इलेक्ट्रिक जा ऑफिसर मेगा बैंक जी गाॾी पिणु मौजूदु आहे। के इलेक्ट्रिक जे जारी कयल पॉलिसी तहत सवें माण्हुनि जे बिलनि में 25 खां 50% ताईं बिलनि में बक़ाया रिआयत करे बिल बर वक़्तु अदा कया विया आहिनि, जॾहिं त न्यू कनेक्शन जे हवाले सां मिलियल दरख़्वास्तुनि ते फ़ौरी तौर ते नवां मीटर लॻाइण जा आर्डर जारी कया आहिनि। हुन चयो त कैंप ते आयल माण्हुनि जा मसइला अहलियत जे बुनियाद ते हल करण जी कोशिशि कई आहे। इलाइक़े जे मोज़िज़न मंज़ूर अहमद मेमण चयो त असांजा ॿेराड़ी जा माण्हू बिजली जी वाध बिलनि तोड़े नवें कनेक्शन हासिल करण लाइ सख़्तु परेशानी में मुब्तला हुआ। अॼु मेमण ॻोठ में कैंप लॻाइण ते के इलेक्ट्रिक इंतज़ामिया जा शुक्रगुज़ार आहियूं, जन मक़ामी ग़रीबनि जा मसइला हल करण जी फिलफ़ौर अहकाम जारी कया आहिनि। उमीद जो इज़हार कंदे जन जा बिल वधीक आया आहिनि, कटौती कराए बर वक़्तु अदा कया वेंदा ऐं उमीद आहे त ॿीहर बिल वधीक न ईंदा। उन मौक़े ते के इलेक्ट्रिक जे ऑफिसरनि पारां मेमण ॻोठ में मौजूदु दफ़्तर जो पिणु दौरो करे जाइज़ो वरितो।